मुझे सोने हबीब जी पाक न्याणी सभिनी का नंढी उम्र में नंढी शान में सभिनी का वधीक जे दिहाड़े थे सैयदा फातिमा ज़हरा जी विलादत पई थे उन्हनि ॾींहनि में कुरैशन मक्के जो काबो पे तामीर कयो काबो ठही वियो पोइ हजर असवद जो पत्थर आ ना तो असुल जन्नत जो पत्थर आ वो उन्ने ते तनाज़ो थी पियो मक्के वारनि जे दरमियान हो चवे त इहो मां खणी काबे में लॻाया हो चवे त इहो मां खणी लॻाया वो काबे जेके मक्के जा सरदार हुया चङा मुड़स हुया क़ौमुनि ऐं कबीलनि जा चङा मुड़स हुया हर कंहिंजी तमन्ना हुई त इहो शरफ़ मूंखे मिले इहा इज़त शान शरफ़ मूंखे मिले हजर असवद मां काबे में न अनकरीब हो तो तलवारूं खजन में हिक ॿिए खे मारण जे लाइ तयार थी विया हर को चवे थो शान मूंखे मिले पोइ चयूं हाणे राति देर थी वई आहे हाणे झगड़ो न कयो हींअर रखूं था हजर असवद खे सुभाणे बाब बनी शेबा जेको है ओभर वारो दरवाज़ो आहे न काबे जो इन मां जेको पहिरियों माण्हू दाख़िल थिए फ़ैसिलो उन खां कराईंदासीं जेको पहिरियों दाख़िल थियो न उहो असांजो फ़ैसिलो कंदो जेको फ़ैसिलो कंदो असांखे क़बूल सुभान अल्लाह रात ढली वई पाख फुटी सुबुह जो कुरैश इंतजार में वेठा त बाब बनी शेबा मां केर थो अचे जीअं पाख फुटी मुंहिंजा दोस्तो सुबुह जा किरणा ज़ाहिर थिया त ओभर पासे ॾांहुं हकीकी सिज हकीकी नूर मिठो मोहम्मद करीम ज़ाहिर थियो महबूब मुर्कंदा आया महबूब मिठा तुझे मुर्कण ता मां सदके मां शस्दीका जे सुई लहण ता मां सदके हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं दाख़िल थिया आहिनि सभिनी चयो त अमीन अची वियो सादिकुल वाद अमीन अची वियो बस इन जो फ़ैसिलो असांखे क़बूल आहे फ़ैसिले करण वारो ओ वॾेरा साहब फ़ैसिला कीअं थो करी हिकिड़े धुर तीसो कर्म कयो त हक़ उन जे में फ़ैसिलो भली मज़लूम वॾे दाहूं कंदो ओ फैसलन करण वारा खुदा का डिज साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह जी दरबार में वेंदी पोइ दुनिया में जिन फैसला कया हूंदा न उन्हनि खे अल्लाह ताला घुराईंदो जन कंहिंजा हक़ मारिया कंहिंसां ज़ुल्म कया फैसलनि में कंहिंजो हक़ मारे छॾियो उन्हनि खे जेॾी महिल जहन्नम जा अज़ाब मिलंदा पोइ फैसलनि वारा चवंदा हाय जे असां दुनिया में हिकिड़े कख जो फ़ैसिलो करण जो असांखे केरु न चवे कख जो असां फ़ैसिलो न कयूं आहे हिते नाइंसाफ़ी वारे फ़ैसिलनि कहिड़ी सज़ा थी मिले ऐं जॾहिं इंसाफ़ सां फ़ैसिला कया रब फरमाईंदो मुंहिंजे अर्श मुअल्ला जे साॼे पासे ॾांहुं नूर जा मिंबर लॻायो इन अदल वारनि खे इन नूर जे मिंबरनि ते विहारियो फ़ैसिलो करे त मुंहिंजो दिलि पर मोहम्मद मदीने वारो जे फ़ैसिलो करे त मुंहिंजो सोनो हैदर करार मौला अली ऐं असदुल्लाह अल गालिब फ़ैसिला करे सुभान अल्लाह रात जे उंदे में ॿ मायूं जाई ॿिन्ही खे हिकिड़ी खे पुट ॼाओ हिकिड़ी खे न्याणी जाई दाई वरी वॾियूं औलादूं कान्हियूं हीअ चई तो जेको पुट हो हुनखे न्याणी ॾिनी जेके न्याणी जाई हुनखे पुट ॾेई उधर में ख़बर कंहिंखे कोन पई ॿार जी मटन कई काई शरारत साल समझो था हाणे हुन जे जंहिंजो बच्चो हुयो न हुनजी दिलि न पई मञे त हीअ न्याणी त मुंहिंजे आहे ई मां वारी ममता ॿुधाईंदी आहे उहो चए त मां पुटु मुंहिंजो मां ॾींदसि छा दाई मुंहिंजी छा ॾियणी फ़ैसिलो आयो हज़रत अलीअ वटि साईं असां वटि को शाहिद ओगाह कोन्हे हाणे फ़ैसिलो तूं कर त पुटु कंहिंजो न्याणी कंहिंजी हज़रत अली शेर खुदा वाह अली तुंहिंजा फ़ैसिला
वाह अली तुझी बसारत ऐं बसीरत। हज़रत हैदर इकरार फरमायो त हिन टिनी मायुनि खे चयो त पंहिंजी छंज का चंद थोड़ा ॾुही खणी अचे, प्याले में हुन बांधा हुन बांधा पाण फरमाए जे तोरियो हिक जेतिरो खीर ॿिनी जो हुनजो ताराजी जे हिकिड़े पुर में हुनजो खीर ॿिए में हुनजो खीर रखियो त हिकिड़ो खीर माप में तोर में हिक जेतिरो पर वज़न में हिकिड़ो वधीक थी वियो बीण मिलंदो छो त बीण जो रब फ़ैसिलो विरासत में जो कयो आहे उन खीर में बि रब उहा जान रखाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फैसलो करे तो मुझो सुहिणो हैदर करार करे ऐं फैसलो करे तो मुझो लजपाल मदीने वारो साईं करे। सभिनी जो या रसूल अल्लाह असांजो फैसलो तव्हां कयो। हबीबन करीमन फरमायो छो पाण हीअ कयूं जो पंहिंजी चादर मुबारक लाथो छा गला चादर मुझे सुहिणे हबीब जी साए रंग जी चादर। जॾहिं हिजरत वारी रात वञण पिया न मौला अली के फरमायो त ही अली हीअ मुंहिंजी साए रंग जी हज़रमी चादर पाए सुम्ही पओ बिस्तरे ते दुश्मन तुंहिंजे वेझो ईंदो ई कोन। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर विछाई ऐं फरमायो त जेके बि सरदार आहिनि हिन चादर जा पलांद वठो। सभिनी सही चादर जा पलांद वरिता ऐं खणी हलिया। हाणे सभु को पियो चए त हजर मूं खयो होसे मूं खयो होसे मूं खयो। सभिनी खे शरफ़ मिली वियो। पोइ जेॾी महिल हाणे काबे जे वेझो रखियो पाण हाणे रखो तव्हां सभु हथ कढो। पोइ सभिनी हथ कढिया हबीबन पाण खणी काबे जे कुंड में नज़र करी चओ न सुभान अल्लाह। वदा जे उम्रे ते वञी जे हज ते वञी न इन हजर के चुमी ॾिजाए इहो हजर अथई जेके मिठे मोहम्मद जा हथ लॻल आहिनि। हबीब इहो फ़ैसिलो करे सारे मक्के वारा ख़ुशि थी विया। महबूब भी ख़ुशीअ में जेॾी महिल घर पहुता आहिनि त ख़ुशख़बरी मिली या रसूल अल्लाह तव्हांजे हवेली में अॼु चौथो नंबर न्याणी ॼाई आहे जंहिंजो चेहरो चोॾीं जे चंड जहिड़ो रोशन आहे। हबीबन करीमन फरमायो इन जो नालो तो रखा फातिमा। फातिमा जो लफ्ज़ फतमा वरतला बार जो जॾहिं खीर छॾाइबो आहे त उनखे चइबो आहे बार फातिम माना खीर खां जुदा थियल। इन तरह सां फातिमा लफ्ज़ जी माना आहे जहन्नम खां परे। छो त फातिमा जहन्नम खां परे फातिमा जो औलाद फातिमा जे बच्चन जा मोहब्बत रखण वारा अहल बैतन जा हुबदार जहन्नम जी बाहि खां रब परे करे छॾिया आहिनि। इन जे करे साईं जो नालो फातिमा रखियो। लक़ब अम्मा साईं जो आहे ज़हरा। ज़हरा सॾिबो आहे गुलाब जे गुल जी पनखड़ी खे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अम्मा साईं सैयदा फातिमा ज़हरा जी विलादत थी पूरे घराणे में ख़ुशियूं थी वियूं। मुंहिंजा दोस्तो या ऐलान नबूवत का 4 या 5 साल अॻ में जी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं 4 या 5 साल ते हबीबन ऐलान नबूवत कयो आहे त अम्मा खदीजतुल कुबरा सभ खां अव्वल औरतुनि में कलमे पढ़ण वारी अम्मा खदीजतुल कुबरा, उन खां पोइ सैयदा ज़ैनब, सैयदा रुक़ैया, सैयदा उम्मे कलसूम, सैयदा फातिमा ज़हरा यानी खदीजा पंहिंजे चइनी न्याणियुनि समेत मुंहिंजे दिलबर नबी ते ईमान आंदो आहे। सुभान अल्लाह। जॾहिं ख़ातून अथर वॾी थिए थी सरकार ऐलान था फरमाइनि त मुंहिंजी हीअ न्याणी फातिमा, न्याणियूं त ॿियूं बि 3 अथमि पर हिन मुंहिंजी न्याणी खे रब इज़त बख़्शी आहे, शान अता कयो आहे जो हीअ मुंहिंजी न्याणी सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार आहे।
जेरी मल खातून अतहर फातिमत ज़हरा अचे थी तो सोना हबीब उथी बीहन था, फातिमा जी पेशानी के चुमन था, फातिमा जे बदन के सिंखन था। साहबन चो या रसूल अल्लाह तवा पंजी न्याणी जे बदन मुबारक के सुंघंदा आयो छाजे करे? साईं फरमाइंदा फातिमा जे बदन मां मूंखे जन्नत जी खुशबू मिलंदी।